करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लज़ीना यकफ़ुरूना बिआयातिल्लाहि व रुसुलिहि इन्नल्लज़ीना यकफ़ुरूना बिल्लाहि व रुसुलिहि व युरीदूना अन युफ़र्रिक़ू बैनल्लाहि व रुसुलिहि व यक़ूलूना नु'मिनु बिबअज़िन व नकफ़ुरु बिबअज़िन व युरीदूना अन यत्तख़िज़ू बैन ज़ालिका सबीला उलाइका हुमुल काफ़िरूना हक़्क़न व अअतदना लिलकाफ़िरीना अज़ाबन मुहीना वल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रुसुलिहि व लम युफ़र्रिक़ू बैन अहदिन मिनहुम उलाइका सौफ़ युअतीहिम उजूरहुम व काना अल्लाहु गफ़ूरर रहीमा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मज़लूम माण्हूअ खे ज़ालिम जे ज़ुल्म सहण खां पोइ शिकायत जो केतिरो हक़ आहे, केतिरे अंदाज़ में ज़ालिम जूं ॻाल्हियूं आउट करे सघे थो, उन जो बयानु फरमायो हो, जंहिंमें गोया के उसूल तौर ते ॿुधायो वियो त हिक तरफ़ खां मज़लूम खे बदिले वठण जो पूरो पूरो हक़ बि आहे, पंहिंजे हक़ वठण में हद खां न वधे, जेतिरो ज़ुल्म थियो अथसि ओतिरो हक़ वठी सघे थो, पर ॿिए तरफ़ खां वरी दरगुज़र करण जो सबक़ बि उनखे सेखारियो वियो त बावजूदि ज़ुल्म जे जेकॾहिं तूं माफ़ कंदे दरगुज़र कंदे अल्लाह तबारक व तआला वटि तुंहिंजो अजर बि आहे ऐं उन खां पोइ जंहिंखे तूं माफ़ कयो दरगुज़र कयो अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे ऐं उनजे विच में को मोहब्बत जो दोस्तीअ जो को भाईचारे जो तालुक़ पैदा करे ठाह करे छॾे त उन में बि का अल्लाह ताला वटि देरि कान्हे। पोइ इन जी निस्बत सां अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे अक़ीदनि जूं कुझु ख़राबियूं बयानु फरमायूं आहिनि। पुराणे ज़माने में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे नबी बणिजी अचण खां पहिरियां यहूदियुनि वटि जेके अक़ीदा हुया, ज़ाहिर आहे जेसिताईं क़ुरान पाक नाज़िल न थियो हो, जेसिताईं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पैगम्बर न थिया हा, उन खां पहिरियां मज़हबी तबक़ा इहे ई हुया, यहूदी ऐं नसरानी। हिकिड़ा मूसा अलैहिस्सलाम जे पोयां यहूदी सॾिजनि पिया, ॿिया नसरानी ईसा अलैहिस्सलाम जे पोयां, ॿई मज़हबी तबक़ा हुआ, ॿई मुस्लमान सॾिबा, ॿिन्हिनि जो तौरात ऐं इंजील जो मज़हब इस्लाम जो नालो ॿिन्हिनि जो रोशन हो। पर जॾहिं क़ुरान पाक नाज़िल थियणु शुरू थियो, हुज़ूर अलैहिस्सलाम जन जे मथां पैगम्बर अलैहिस्सलाम जन जी नुबूवत मशहूरु थींदी वई त यहूदियुनि ऐं नसराननि खे तासुब थियो, साड़ थियो, हसद थियो। उन हसद जे बुनियाद ते हुननि पंहिंजा अक़ीदा ई मटाया। मसलन उन्हनि जा कहिड़ा अक़ीदा हुया, कुझु यहूदी चवंदा हुआ त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खे मञूं था, अल्लाह आहे, पर हुन जा रसूल जेके आहिनि कुझु सही आहिनि, कुझु सही कोन्हनि। कुझु पैगम्बरनि खे मञनि पिया, कुझु पैगम्बरनि खे वरी न पिया मञनि। जीअं मसलन यहूदी मूसा अलैहिस्सलाम खे ऐं बनी इसराइल जे अंदरि जेके पैगम्बर आया बनी इसराइल क़ौम जे अंदरि उन्हनि खे मञींदा हुआ, उन खां सवाइ
ॿियनि खे पैगंबर न मञीदा, बसि अलाह ताला जी ज़ात सची ऐं मूसा अलैहिस्सलाम ऐं बनी इसराइल क़ौम जे अंदरि जेके पैगंबर आया उहे सचा, बाक़ी न। हुननि जो अक़ीदो वरी होॾां जेके नसरानी आहे उहे नसरानी वरी ॿियनि तमामु तर पैगंबरनि खे मञीदा, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे न मञीदा। यहूदियुनि जे बारे में एतिरे क़दुरु अचे थो त बनी इसराइल जे समूरनि पैगंबरनि खे मञीदा, ईसा अलैहिस्सलाम खे बि न मञीदा, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे बि न मञीदा। नऊज़ बिल्लाह ॿियनि खे सही ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम खे वरी सही न सम्झंदा। नसरानी वरी हुज़ूर अलैहिस्सलाम खां सवाइ सभिनी पैगंबरनि खे मञीदा ऐं चवंदा त असां मुस्लमान आहियूं ऐं असांजो मज़हबी तबिको आहे, असां तौरात जे असां इंजील जे पोयां आहियूं, असांजो इस्लाम सही आहे। पोइ हाणे उन्हनि जे इन इहे अक़ीदे खे वठी करे क़ुर पाक खां पुछोसीं त छा को माण्हू अलाह ताला जे पैगंबरनि मां कुझु पैगंबरनि खे मञे ऐं कुझु खे न मञे, पोइ बि उहो सही आहे? पोइ बि उनजो अक़ीदो, उनजो ईमान, पोइ बि उनखे मुस्लमान मञिबो? उनजो अक़ीदो इहो सही आहे? अक़ीदो ईमान तस्लीम कजे या न कजे? क़ुर पाक खां सवाल पैदा थियो। अल्लाह तबारक व तआला उन सवाल जे जवाब में मुस्लमाननि खे पंहिंजो अक़ीदो सेखारियो। इन्नल्लज़ीना यकफ़ुरून बिल्लाहि व रुसुलिही, जेके अल्लाह जो ऐं उन जे रसूलनि जो इनकार था कनि, कुफ़र था कनि, नथा मञनि। व युरीदून अन युफ़र्रिक़ू बैनल्लाहि व रुसुलिही व यक़ूलून नुअमिनु बिबाज़िन व नकफ़ुरु बिबाज़िन, इहे छा था चवनि त कुझु पैगंबरनि खे मञनि, उन्हनि ते ईमान आणनि ऐं कुझु पैगंबरनि खे वरी न मञनि। ईअं माना अल्लाह ऐं अल्लाह जे रसूलनि खे मुकमल तौर ते मञे नथा वठनि, उन जे विच मां को रस्तो कढणु था चाहिनि। कुझु पैगंबर सही, कुझु वरी सही न, माना इन विच में को हिननि जो हिकिड़ो ॿियो अक़ीदो आहे। अल्लाह ताला त चवे थो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल समूरनि पैगंबरनि खे हिकु करे मञियो। अल्लाह जा पैगंबर सचा, अल्लाह जी ज़ात वहदहू ला शरीक, उन जा मोकिलियल पैगंबर जेके आहिनि उहे सभु जो सभु अल्लाह जा सचा पैगंबर आहिनि। अल्लाह ताला जी तौहीद माण्हुनि खे सेखारियऊं, अल्लाह जी इबादत करणु सेखारियऊं, पैगंबर सभु सचा मञिबा। पर हिकिड़ो माण्हू वरी चवे त अल्लाह ताला जा पैगंबर कुझु सही, कुझु सही न आहिनि। माना इहो वरी विच में हिकिड़ो टियों रस्तो थो कढणु चाहे त पैगंबरनि समूरनि खे न कुझु खे मञिबो, कुझु खे न मञिबो, त माना हुनजो अक़ीदो वरी अञा हिकिड़ो टियों पैदा थियो। अल्लाह से फरमायो व युरीदून अन युफ़र्रिक़ू बैनल्लाहि व रुसुलिही, इहे दरमियान में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूलनि जे विच में हिकिड़ो ॿियो रस्तो कढणु था चाहिनि पंहिंजे पसंदि जो। व यक़ूलून नुअमिनु बिबाज़िन व नकफ़ुरु बिबाज़िन, ऐं चवनि था त कुझु खे मञूं था, कुझु पैगंबरनि खे नथा मञूं। ईअं व युरीदून अन यत्तख़िज़ू बैन ज़ालिका सबीला, ऐं चाहिनि था त इन विच में को हिकिड़ो ॿियो रस्तो कढूं, जंहिंखे हिदायत बि चऊं, जंहिंखे दीन इस्लाम बि चऊं, जंहिंखे मज़हबी तबिको बि चऊं, हितां विच मां ॿियो रस्तो था कढणु चाहिनि। ॿियो रस्तो को बि कोन्हे। अल्लाह ताला फरमायो यादि रखो उलाइका हुमुल काफ़िरून हक़्क़ा, इहे पक्का काफ़िर आहिनि, पक्का मुनकिर आहिनि, जेके अधु पैगंबर मञनि था, अधु पैगंबरनि जो इनकार था कनि, इहे पक्का काफ़िर आहिनि। वअतदना लिल काफ़िरीन अज़ाबन मुहीना, अल्लाह से फरमायो त काफ़िरनि जे लाइ असां दर्दनाक अज़ाब तयारु करे छॾियो आहे। जंहिंमां सम्झ में अचे थो त जीअं अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खे वहदहू ला शरीक करे मञिबो, ईअं अल्लाह ताला जा मोकिलियल पैगंबर बि सभु सचा ऐं सही मञिबा। पोइ पैगंबरनि में इताअत कहिड़े पैगंबर जी कबी, इहो हिकु अलॻि मसइलो आहे। क़ुर पाक जूं आयतूं उन ते वज़ाहत सां बयान थी चुकियूं आहिनि। अल्लाह ताला सूरत बकरा जे आख़िर में फरमायो आमन रसूल बिमा उनज़िल इलैहि मिन रब्बिही वल मुमिनून, अल्लाह जे ज़ात ते ईमान आणियो, अल्लाह जे रसूलनि ते बि ईमान आणियो त सभु सचा आहिनि। अल्लाह ताला जा आसमानी पैगंबरनि ते आसमानी किताब जेके नाज़िल थिया उहे सभु किताब बि सचा, तौरात ज़बूर इंजील क़ुरान सभु किताब बि सचा। मलाइक बि अल्लाह ताला जी मख़लूक आहिनि, जिन जे हथ में अल्लाह तबारक व तआला इंसाननि जे संभाल जो निज़ाम रखियो आहे। मलाइक बि सभु सचा। इन सां गॾोगॾु क़यामत जो ॾींहुं बि सचो ज़रूरु ईंदो, जन्नत जहन्नम बि आहे, हिसाब किताब थींदो, महशर जो मैदान बि लॻंदो,
क़बरुनि मां ॿीहर उथणु थींदो, हिसाब किताब थींदो। इहे सभु शयूं अक़ीदे जो हिसो आहिनि, ईमान जो हिसो आहिनि। इन्हनि मां जेकॾहिं का हिकिड़ी ॻाल्हि कोई माण्हू छॾे थो त हुनजो ईमान कामिल ऐं मुकमल न लेखिबो। हालांकि ॾिठो वञे थो त यहूदियुनि जो जेको अक़ीदो हो त अल्लाह ताला जी तौहीद खे मञनि पिया, रब तबारक व ताला जे तौहीद खे मञनि पिया, रब खे वहदहू ला शरीक करे मञनि पिया, अल्लाह ताला जी तारीफ़ वाखाण बि कनि पिया, पर पैगंबरनि खे न पिया मञनि। अल्लाह ताला जी इबादत बि कनि पिया, पैगंबरनि जी इताअत न पिया कनि। त पोइ ॾिठो वञे त इहो ई तरीक़ो त शैतान जो बि हो। शैतान बि अल्लाह ताला जी इबादत त कंदो मलाइकनि सां गॾिजी करे, पर जॾहिं अल्लाह ताला जो हुकुम थी पियुसि त मुंहिंजे आदम खे सजदो कयो त हिन उते इनकार कयो, पिण कढी बीह रहियो त मां कोन थो कयां, उते पंहिंजो अकुल हलाइणु शुरू कयईं। त पोइ शैतान जे मथां जॾहिं लानत पइजी वई क़यामत जे ॾींहं ताईं, वइन अलैका लानती इला यौमिद्दीन जा लफ़्ज़ क़ुर पाक बयान फरमाया आहिनि, त पोइ जेको माण्हू अल्लाह ताला जे तौहीद खे मञींदो ऐं पैगंबरनि खे न मञींदो त पोइ हुनजे मथां लानत कीअं कोन थींदी। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला फरमायो उलाइका हुमुल काफ़िरून हक़्क़ा, इहे पक्का काफ़िर आहिनि जेके मुंहिंजे पैगंबरनि में हिकिड़नि खे मञनि था, ॿियनि खे नथा मञनि। हा, मञण जो मतिलबु आहे त पैगंबर सभु बरहक़ हुया। जॾहिं असांजो पैगंबर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची विया, उनजे मथां क़ुर पाक नाज़िल थी वियो। क़ुर पाक तमामु तर अॻियनि पैगंबरनि जे मथां नाज़िल थियल किताबनि वारी तालीम बि आंदी, तौरात ज़बूर इंजील वारा मसाइल अहकाम सभु बयानु करे छॾिया, तौहीद जा तमामु तर मसाइल उन्हनि किताबनि वारा बि आणे छॾिया। त हाणे इंसान जे मथां लाज़िम आहे शरीयत मुहम्मदीअ मुताबिक़ त क़ुर पाक जी इत्तिबा करे, ताबेदारी करे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुक्मनि जी इताअत करे, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुक्मनि जे इताअत में इहा ॻाल्हि लाज़िम आहे त ॿियनि पैगंबरनि खे बरहक़ मञिबो, उन्हनि जे शरीयत उन्हनि जे आसमानी किताबनि खे बरहक़ मञिबो त पंहिंजे पंहिंजे दौर में सचा सही हुया। पर अमल कीअं कयो, हाणे अमल कीअं कयूं, निमाज़ रोज़ो कीअं कयूं, उहो पंहिंजे नबीअ जे ॿुधायल तरीक़े ते कबो। हिकिड़ो आहे अमल करणु, ॿियो आहे उन्हनि खे मञणु। मिसाल तौर ते उनजो मिसाल मां सादनि लफ़्ज़नि में हीअं ॾियां, हिकिड़ा ॿ माण्हू आहिनि कंहिं ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ था कनि, हिकिड़ो माण्हू फ़ैसिले करण वारो आहे, फ़ैसिले करण वारो माण्हू ॿिन्हिनि धुरियुनि जी ॻाल्हि ॿुधी करे चवे थो दादा हीअ ग़लति आहे, हीअ सही आहे इन ॻाल्हि में। हाणे माण्हू था चवनि फ़ैसिले करण वारे खे तूं हिनखे सही थो सम्झी त पोइ हिन जे तमामु तर ॻाल्हियुनि ते अमल कर भला। अड़े बाबा, मां चवां थो त हिन मसइले में पंहिंजे जॻह ते सही आहे, सही मञण जो मतिलबु इहो आहे त हिन जे समूरनि ॻाल्हियुनि ते मां अमल कयां, मां अमल कयां, इहा त शइ लाज़िम कोन्हे। मां चयो आहे त हिन ॻाल्हि में हिन जी ग़लती न आहे, इहा पंहिंजी जॻह ते सही आहे, सही आहे त उहो कमु मां बि कयां, इहो लाज़िम त कोन्हे। त बिल्कुलु पैगंबरनि सगोरनि खे मञणु त पैगंबर सगोरा पंहिंजे पंहिंजे दौर में अल्लाह ताला जा बरहक़ सचा सही पैगंबर हुया। पोइ हाणे असां उन्हनि वारे शरीयत ते, उन्हनि जे ॾिनल क़ानून ते अमल कयूं, इहा ॻाल्हि त लाज़िम कोन्हे। अमल जे लाइ असांखे पंहिंजे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो ऐं इताअत क़ुर पाक ॾिनो, असांखे अमल उन ते करिणो आहे। बाक़ी बरहक़ पैगंबर मञिबा, जेकॾहिं उन्हनि खे माण्हू चवे थो त उहे पैगंबर नऊज़ बिल्लाह पैगंबर ई न हुया, इनकार थो करे त अल्लाह से फरमाए थो पोइ इहो अधूरो थियो ईमान, ऐं अधूरो मूंखे खपे कोन थो। अधूरो माना हे वरी ॿियो तरीक़ो थियो, अधु मञे अधु न मञे, विच मां ॿियो को रस्तो कढणु थो चाहे, ॿियो रस्तो आहे ई कोन। बसि इस्लाम ऐं कुफर जे विच में ॿियो रस्तो कोन्हे, या त माण्हू मुस्लमान हूंदो या त काफ़िर हूंदो, बसि। पोइ जेके ॿियो रस्तो कढणु चाहिनि पिया, जीअं क़ुर पाक बयानु कयो मुनाफ़िक़नि खे वाज़िह कयो, त उहो ॿियो रस्तो उन्हनि जो क़बूल ई कोन कयो। जेके ज़ाहिरी तौर ते मुस्लमान सॾिजनि पिया, अंदरूनी तौर ते काफ़िरनि सां गॾु हुया, इहो ॼण हिकिड़ो टियों तबिक़ो मुस्लमाननि ऐं काफ़िरनि जे विच में। अल्लाह ताला उन्हनि जूं ख़सलतूं बुरायूं सभु वाज़िह करे उन्हनि खे काफ़िरनि सां गॾु जहन्नमी हुजणु बयानु करे छॾियो, जंहिं मां क़ुर पाक ॿुधायो त विच इस्लाम ऐं कुफर जे विच में को रस्तो ई कोन्हे, ॿी का जमात ई कोन्हे, बसि या मुस्लमान हूंदो या काफ़िर हूंदो, बसि। माना अल्लाह तबारक व तआला खे अधूरो ईमान इस्लाम खपे ई कोन थो, बंदो हुजे त कामिल ऐं मोमिन हुजे। हा, ईमान कामिल हुजेसि पोइ अमलनि में कमज़ोर थी सघे थो, अमलनि में कमज़ोर थी सघे थो,
ईमान मुकम्मल हुजेसि पोइ ईमान जे दर्जे में घटि वधि थी सघे थो। मुस्लमान हुजे, मोमिन हुजे, पोइ नमाज़ बि पढ़े, रोज़ो बि रखे, तिलावत बि करे, गुनाहनि खां बचे, नेक अमल बि करे, पोइ उन्हनि नेक अमलनि करण वक़्तु ख़्यालु सभिनी जो हिकु जहिड़ो कोन हूंदो, ख़्यालु मट सट थींदो, कंहिंजो तमामु घणो, कंहिंजो थोरो, कंहिंजो विचथरो, इहे ख़्याल पिया मटिबा। इन्हनि ख़्यालनि जे मट सट जे करे या कॾहिं कॾहिं गुनाह बि थी वेंदो, पर कॾहिं कॾहिं गुनाह थियण जे करे माण्हू मुस्लमान गुनाह करे त पोइ काफ़िर थी वञे, ईअं कोन्हे। या मुस्लमान जो निमाज़ रोज़े में ख़्यालु तवजो घटि हुजे त पोइ चऊं था हाणे हिन जो क़बूल ई कोन्हे को, या चऊं था इहो इस्लाम खां निकिरी वियो, ईअं कोन्हे। अक़ीदो दुरुस्त हुजे पोइ अमाल में कैटेगरी आहे, दर्जा आहिनि। जेकॾहिं पूरो पूरो मुकम्मल सुन्नत जे मुताबिक़ अमल कंदो त हुनजो दर्जो वधीक आहे, जेकॾहिं सुन्नत मुताबिक़ अमल न कई त ओतिरो घटि आहे। जेतिरो गुनाहनि खां बचंदो ओतिरो अमलनि में ताक़त वधीक आहे, जेतिरो गुनाह बि कंदो वरी अमल बि कंदो ओतिरो अमलनि में असरु घटि आहे। अहिड़ी तरह सां दर्जे में फ़र्क़ु थी सघे थो, ईमान जो दर्जो घटि वधि थी सघे थो, बाक़ी ईमान अधूरो ऐं थोरो इहो अलाह ताला खे खपे ई कोन थो। अलाह ताला तॾहिं वरी ताक़ीद कंदे बयानु फरमायो, वल्लज़ीन आमनू बिल्लाहि व रुसुलिही, जिन ईमान आंदो अल्लाह जे ज़ात ते ऐं उन जे रसूलनि ते, वलम युफ़र्रिक़ू बैन अहदिन मिनहुम, कंहिं बि पैगंबर खे ॿिए पैगंबर खां जुदा न सम्झाई, नबियनि रसूलनि जे विच में कंहिं बि क़िस्म जो को फ़र्क़ु बि न कयईं। उलाइका सौफ़ युअतीहिम उजूरहुम, इहे उहे माण्हू आहिनि जिन खे जल्दी अल्लाह तबारक व तआला संदन अमलनि जो अजुर ॾींदो। वकान अल्लाहु गफ़ूरन रहीमा, ऐं अल्लाह तबारक व तआला बख़्शनहार रहम कंदड़ ज़ात आहे। ताक़ीदी तौर ते वरी बयानु फरमाई त हितां मालूम थिए थो, क़ुरान पाक जे हिननि आयतुनि मां मालूम थिए थो त अल्लाह तबारक व तआला उन दौर जे यहूदियुनि ऐं नसराननि खे बि चवे पियो, फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ वइन तवल्लौ फ़इन्नमा हुम फ़ी शिक़ाक़। ए यहूदियो नसरानियो, तव्हांजो ईमान तॾहिं क़बूल कंदुसि जॾहिं तव्हां ईमान इन्हनि मोमिननि मुस्लमाननि जहिड़ो आणींदव। माना मुस्लमाननि जहिड़ो इस्लाम क़बूल कयो त पोइ, ऐं उन दौर में मुस्लमान सहाबी सगुरा हुआ, सहाबिन सगुरनि जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी इत्तिबा कई, अल्लाह से उन दौर जे यहूदियुनि खे फरमाए थो तव्हां बि इन्हनि जहिड़ी ताबेदारी कयो त पोइ क़बूल ईंदुसि। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही, तव्हां जेकॾहिं ईमान आणींदव इन्हनि जहिड़ो फ़क़द इहतदौ, पोइ हिदायत वारा थींदव। वइन तवल्लौ, पर जेकॾहिं पुठी ॾींदव, पंहिंजी मर्ज़ीअ ते हलंदव ऐं चवंदव त आहियूं बि मोमिन, कानून उसूल उहो न मञींदव जेको मुंहिंजो नबी सेखारे थो, चवंदव पंहिंजे मर्ज़ीअ ते हलंदासीं, पर आहियूं बि मोमिन मुस्लमान, त पोइ अल्लाह से फरमायो वइन तवल्लौ फ़इन्नमा हुम फ़ी शिक़ाक़, यादि रखो पोइ नाकाम आहियो, पोइ बदबख़्त आहियो। फसयकफ़ीकुमुल्लाहु वहुव अस्समीउल अलीम, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नेकनि बाननि जे लाइ काफ़ी आहे, मोमिननि जे लाइ काफ़ी आहे। हितां हिकिड़ो रस्तो मिले थो त अक़ीदो माण्हूअ जो मज़बूत ऐं मुकम्मल हुजे, कामिल हुजे। अक़ीदे में जेकॾहिं फ़ाल्ट रहियोसि त को बि अमल हुनजो क़बूल कोन पवंदो। अक़ीदो कामिल हुजे, पोइ अमलनि में जेकॾहिं कमी कोताही थी पई त अल्लाह तबारक व तआला हुन जे लाइ तौबे जो रस्तो रखियो आहे, माफ़ीअ जो रस्तो रखियो आहे, वरी अमलनि खे क़ज़ा करे दुरुस्त करण जो रस्तो रखियो आहे, रोज़ा नमाज़ूं रहिजी वञनि कफ़ारो रखियो आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ इंसान खां जेकॾहिं कमी कोताही थी वञे, चोरी शराब ज़िना जहिड़ी हरकत ज़ाहिर थी पवे, इस्लामी हुकूमत आहे त हुनजी सज़ा रखी आहे, हल्की फुल्की सज़ा ॾेई करे हुनजी माफ़ी तलाफ़ी करे हुनजो मसइलो हल थो कयो वञे। कमी कोताही थींदी, उनजो तदारुक सुधारो आहे, पर अक़ीदे में जेकॾहिं खोट अथसि त पोइ अक़ीदो ख़राबु आहे त अमल ई कंहिं बि कम जा कोन्हनि। हुनजो मिसाल मां हीअं ॾियां, असांजा अमाल जेके आहिनि, इन्हनि अमलनि जी अक़ीदे खां सवाइ जेका हैसियत आहे उहा ज़ीरो जी आहे, ज़ीरो। असांजा अमल ज़ीरो आहिनि, ज़ीरो ज़ीरो ज़ीरो, जेतिरा बि अमल हुजनि ओतिरा कापीअ ते ज़ीरो ज़ीरो लिखिबा। असांजो अक़ीदो अंग जे मिसाल आहे, अंग कापीअ ते लॻल हूंदो, पोइ जे हिकिड़ी नेकी कयो त हिकिड़ो ज़ीरो लॻंदो, थिया 10। युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, अल्लाह तबारक व तआला अशर अमसालिहा जा लफ़्ज़ फरमाया आहिनि। 10 दर्जा इंसान जा बुलंद थींदा, नेकियूं मिलंदियूं, गुनाह माफ़ थींदा, 10 जो हिसाब शुरू आहे। अक़ीदे जो अंग हिक जो लॻी वियुसि, अक़ीदो मुकमल कई त अंग हिकु लॻी वियो, हाणे नेकी कंदो त हिकिड़ो ज़ीरो ठहियो, 10, हिकिड़ी नेकीअ जा 10 दर्जा।
वरी ॿी नेकी कयईं त 2 ज़ीरो लॻी विया, थी पिया 100। वरी 3 नेकी कयईं त 3 ज़ीरो थी पिया, थी पियो 1000। अक़ीदो रुगो सही हुजेसि, पोइ नेकी कंदो वञे, अलाह ताला जे खज़ाने मां तादाद ईअं वधंदो वेंदुसि जो इंसान पाण हैरान हूंदो त मूंखे अलाह ताला कीअं नवाज़ियो। पर जे अक़ीदे वारो अंगु ई कोन्हसि को लॻल, अक़ीदो ई दुरुस्त कोन्हसि को, सॼी कापी 0 सां भरे छॾियोसि, सॼी ज़िंदगी नेक थी करे गुज़ारे, शरीफ़ थी करे गुज़ारे, पर अक़ीदो दुरुस्त कोन्हसि त 0 कंहिं कम जा ई कोन्हनि। 0 तॾहिं कमु ईंदो आहे जॾहिं उन खां पहिरियां अंगु हुजे। अंगु अक़ीदे जो मिसाल आहे। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल लज़ीना यकफुरूना बिल्लाहि व रुसुलिही, जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूलनि जो इनकार था कनि ऐं कुझु रसूलनि खे मञनि था, वयक़ूलूना नुमिनु बिबादिन व नकफुरु बिबादिन, कुझु पैगंबर तस्लीम कनि था, कुझु खे नथा तस्लीम कनि, पोइ वयुरीदूना अन युफ़र्रिक़ू बैन अल्लाहि व रुसुलिही, विच में को ॿियो रस्तो था ॻोल्हणु चाहिनि, वयुरीदूना अन यत्तख़िज़ू बैन ज़ालिका सबीला, विच जो को रस्तो था चाहिनि, उलाइका हुमुल काफ़िरून हक़्क़ा, विच जो को रस्तो ई कोन्हे इस्लाम ऐं कुफ्र जे विच में, बसि विचो रस्तो जेको ॻोल्हण जी कोशिशि कंदो उहो पको काफ़िर आहे। एॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह ताला जा, वातदना लिल काफ़िरीन अज़ाबन मुहीना, अल्लाह जी फरमाए असां काफ़िरनि जे लाइ दर्दनाक अज़ाब तयारु कयो आहे। त ही आयतूं सेखारनि थियूं त हर माण्हू पंहिंजो अक़ीदो दुरुस्त करे, अक़ीदे खां सवाइ अमल ई बेकार आहिनि। अक़ीदो दुरुस्त न आहे त कोई बि अमल दुरुस्त कोन्हे को। अल्लाह ताला तव्हां असांखे क़ुर पाक जे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ पंहिंजे अमलनि सां गॾोगॾु अक़ीदे खे दुरुस्त करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ॿुधण ऐं ॿुधाइण